अस्सलाम वालेकुम नाज़रीन, चार जेडीओ न्यूज़ ऐं वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन भंड जी डेपारजा लॻ ॻोठ नुंहुं पोटा जो रहवासी सिंध जो सरमोड़ सुघड़ शाइर ॾिनल फ़क़ीर नुंहुं पोटो गुज़िरियल तक़रीबन 5 सालनि खां बीमारीअ जे बिस्तरे ते पियल। सखावत खातो हुकूमत सिंध समेत कंहिं बि सरकारी तोड़े नीम सरकारी इदारनि संदसि का सार न लधी। मरूफ़ सुघड़ शाइर ॾिनल फ़क़ीर नुंहुं पोटो गुज़िरियल तक़रीबन 5 सालनि खां शुगर, ब्लड प्रेशर ऐं फालिज जहिड़े मूज़ी मर्ज़ में वरतल हुअण सबबि हिकु जाइ ते पियल। संदसि वारसनि जो चवणु आहे त असां घर जो अल्ह तलह विकिणी संदसि इलाज करायो आहे, पर को ख़ासि फ़र्क़ु नथो पवे। शाख खानवाण जे कारकुननि वफ़ाक़ी सूबाई हुकूमत सकाफ़त ऐं सियाहत खातो सिंध, सिंधी अदबी संगत सिंध, आर्ट काउंसिलर खैरपुर मीरस ऐं ॿियनि सरकारी तौरु नीम सरकारी इदारनि ऐं वसवारनि खे अपील कंदे चयो आहे त ख़ुदारा ॾिनल फ़क़ीर नुंहुं पोटो जी माली सहायता मदद कई वञे ऐं संदसि सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे त जीअं इंसानियत सां गॾु हिकु लेखक जी ज़िंदगी बची पवे। चार जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार जेडीओ न्यूज़।